पर उहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन ते अची वेंदी आहे त मां 2-3 मिंट हेॾे बूथ करे म्यूज़िशियन ॾे वेही रहंदो आहियां। जी बिल्कुलु। म्यूज़िशियन ॾे मुंहुं करे वेहंदो आहियां ऐं मां यकु वेही खिलंदो आहियां। ऐं अक्सर मां ॾिठो आहे त काफ़ी हिननि ते स्टेज ॻाईंदे माण्हू एतिरा अची वेंदा आहिनि जो वरी स्टेज बि किरंदी आहे। स्टेजूं किरंदियूं आहिनि, स्पीकर केरे विझंदा आहिनि, छा त उनजी उहा मां मोहबत सम्झंदो आहियां, प्यारु सम्झंदो आहियां। बाक़ी ज़िंदगी में कयूं था पूरे मुल्क में हलूं पिया, कंहिं इलाइक़े जी कहिड़ी ख़ुशबू आहे, कंहिंजी कहिड़ी आहे, कंहिं इलाइक़े जा कहिड़ा प्यार वारा माण्हू आहिनि, के वरी थोरा वरी जज़्बाती आहिनि, किथे वरी फायरिंग बि हूंदी आहे, किथे वरी सिर्फ़ु साइलेंट ऐं मोहबत प्यार सां ॿुधो वेंदो आहे। इहे इलाइक़ा हूंदा आहिनि विरहायल, पोइ हाणे पोइ हर इलाइक़े सां मुंहुं ॾियणो पवंदो आहे, पोइ हुनजो प्यारु ॾिसी मोहबत ॾिसी हलणो थो पए। घर में फैमिली सां कीअं हूंदा आहियो, सख़्तु मिज़ाज आहियो या नरम मिज़ाज आहियो? अक्सर फैमिली में मतिलबु तव्हांजो कीअं लहजो हूंदो घर में? हा, फैमिली सां ॾिसो न, हर माण्हू ॿार त नॉर्मल हूंदा आहियूं, फैमिली सां मुंहिंजो एतिरो बुरो रवैयो बि न हूंदो आहे जो हू मतिलबु बेज़ार हुजनि, एतिरो नरम बि न हूंदो आहियां जो मतिलबु आहे त ॿारनि सां हमेशह चवंदा आहिनि त प्यार सां गॾोगॾु थोरो लहजो टाइट रखणु बि ज़रूरी हूंदो आहे, उन खे रखिणो पवंदो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो नंढड़ो हिकिड़ो गाए बि थो। हा, सारंग माशाल्लाह, उन शौक़ु आहे, उनजो हाल फ़िलहाल त तालीम उनजी कंटिन्यू आहे मुंहिंजी, ऐं ॿिन्ही नंढड़नि जी कंटिन्यू आहे शइ हिनजी हुनजी, इहे ॿई तालीम ते हुनजो घणो ग़ौर आहे, पर शौक़ी आहे बसि हुनजो ॻाइण ते पंहिंजो शौक़ु आहे। मां इंटरव्यू जो फ़ाइदो वठंदुसि, अक्सर माण्हू असांखां पुछंदा आहिनि मुमताज़ मुलई तव्हांजो दोस्त आहे ऐं हुनजूं शादियूं घणियूं थियल आहिनि, हुनखे ॿार घणा आहिनि, इन प्रोग्राम ज़रिए भली ख़बर पए हुननि खे। सुठी ॻाल्हि आहे, शादियूं मुंहिंजूं 2 थियल आहिनि ऐं 6 ॿार आहिनि। 6 ॿार माशाल्लाह आहिनि, 2 शादियूं थियल आहिनि। गीतनि में एल्बम में जॾहिं तव्हां वञो था रिकॉर्डिंग कयो था त उन में अॼुकल्ह जेको भई पंहिंजो मौसीक़ी आहे, घणा माण्हू तव्हांखे त माशाल्लाह काफ़ी टाइम थियो, अॼुकल्ह जो जेको राग आहे नौजवान जेके कनि था डबिंग सिखिया नथा वठनि, राग जी ख़बर न आहे, इन जे लाइ कुझु चवणु चाहींदो? ॾिसो, मां कंहिंजे लाइ बुरो न चवंदुसि, चए त जेको बि ॻाए थो हर माण्हू कोशिशि करे, चवंदा ॻाइणु रोअणु हर कंहिंखे हक़ु आहे, त जेके आर्टिस्ट वीचारा नंढा आहिनि जंहिंजो जेको हाल आहे हू ॻाए पियो, भई मूंखे हक़ु न आहे मां हुन ते तनक़ीद कयां, कोशिशि कनि, अञा मां सिखां पियो, अञा मुंहिंजे सिखण जो टाइम आहे, अञा मां ख़ुदि पाण मुकमिल आर्टिस्ट न आहियां, इहा अलाह जो रंग आहे जो मौला मूंखे इज़त ॾिनो आहे। अच्छा, ॻाल्हि कयूं पिया इहा शाइरी जी बि हले पई, गीतनि जी बि हले, अक्सर आहे त पब्लिक जी चॉइस, तव्हांजा काफ़ी गीत ॿुधा आहिनि, गाॾी वठी ॾे, बंगलो वठी ॾे, अहिड़े क़िस्म जा, पर उहे तव्हांजा सुपर हिट गीत था वञनि, माना इन जो मतिलबु इहो आहे त आवाम चाहे थो, पब्लिक चाहे थी अहिड़े क़िस्म जा गीत हुजनि। अक्सर तव्हांजी जेकी शाइरी आहे या ॻाइण आहे त पब्लिक खे ॾिसी मतिलबु अहिड़ा गीत ॻाईंदा आहियो? उहा पब्लिक खे ॾिसी बि न, हिकु त कंपनियूं जेके गीत कराइनि थियूं त उन्हनि जी चॉइस हूंदी आहे, ॿियो शाइरनि जी चॉइस हूंदी आहे, इहे गीत वरी छा आहे त टिकटॉक ते एतिरा फेमस था वञनि, असां केतिरा बि सुठी शाइरी, तमामु सुठे में सुठी शाइरी कंदा आहियूं, उहो गीत असांखे वधि में वधि 50-60 हज़ार, जेकॾहिं अहिड़ो गीत टिकटॉक ते अची थो वञे त उहो मिलियन में हलियो थो वञे, त कंपनियूं असांखे पैसा थी ॾियनि त कंपनी जो राइट आहे त हू असांखां हिकु अधु गीत अहिड़ो कराईंदा आहिनि जेको हुनजो टिकटॉक ते हले, हुनजो चैनल वायरल